अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम न्यूज़ टॉक विद नसीर गोपांग में अवां सभिनी खे चऊं था भली कार ऐं काफ़ी अहम जेके ख़बरूं आहिनि उहे डेली बेसिस ते हूंदियूं आहिनि, पर अॼु जी जेके ख़बरूं आहिनि उहे काफ़ी अहमियत जूं ख़बरूं आहिनि ऐं अव्हांखे बार बार ॿुधायूं पिया त जीअं जीअं इलेक्शन जा ॾींहं वेझा अचनि पिया, सरगर्मियूं तेज़ थियनि पियूं ऐं अॼु जे हवाले सां जेकॾहिं ॾिसूं त टे जेके इंपॉर्टेंट ख़बरूं आहिनि। सभ खां पहिरीं ख़बर त जेके ॾिसूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी बलोचिस्तान में जेको आहे पंहिंजो पावर शो जेको आहे करणु वञे पई सुभाणे ऐं कोयटा जे अयूब स्टेडियम में जलसे जे हवाले सां समूरियूं तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। पीपल्स पार्टी जे जेके चेयरमैन आहिनि बिलाल भुट्टो ज़रदारी साहब, को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी साहब ऐं ॿी जेका मरकज़ी क़यादत आहे उहा बलोचिस्तान जे गादी वारे शहर कोयटा पहुतल आहे। सुभाणे ही जलसो थी रहियो आहे ऐं ॿुधाए पियो अहम जेके शख़्सियतूं आहिनि बलोचिस्तान सां तालुक़ रखंदड़ उहे जेके आहिनि उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान बि कंदियूं। ऐं जीअं पहिरें बि अव्हांखे ॿुधायो आहे त हिन इलेक्शन में हूअं त काफ़ी मामला जेके आहिनि उहे सेट नज़र अचनि था ऐं ख़बर आहे त किथे छा थियण वारो आहे, पर ॿ जेके आहिनि मैदान जंग बणियल आहिनि हींअर ताईं जेकॾहिं ॾिसूं था सूरत हाल में त 16 जेके सीटूं आहिनि क़ौमी असैम्बली जूं बलोचिस्तान जूं उन्हनि ते असल जेको आहे मुक़ाबिलो थियणो आहे ऐं कराची जूं उहे 14 सीटूं जेके 2018 जे चूंडुनि में PTI खे मिलियूं हुयूं सो उन ते काफ़ी वेढ़ जेका आहे थियणी आहे, पॉलिटिकल वेढ़ जी ॻाल्हि पियो कयां। सो उन ते पाकिस्तान पीपल्स पार्टी बि कोशिशूं करे रही आहे ऐं नवाज़ लीग बि कोशिशूं करे रही आहे। 2 हफ़्ता पहिरियों ॿिनि ॾींहंनि जे दौरे ते नवाज़ शरीफ़ साहब जेके आहिनि उहे कोयटा पहुतल हुआ, कुझु शख़्सियतनि नून लीग में शमूलियत अख़्तियार कई। उनखां पोइ उन्हनि कराची जूं उन्हनि 14 सीटनि जो जेकॾहिं ज़िक्र कयूं त उन सिलसिले में बि उन्हनि MQM सां इतिहाद कयो आहे। नून लीग वारनि ऐं पीपल्स पार्टी बि मुख़्तलिफ़ जेके आहिनि हथ पेर हणे पई। अॼु जे प्रोग्राम में पाण योम तासीस जो जेको जलसो बलोचिस्तान में पीपल्स पार्टी करे पई उनजी केतिरी अहमियत आहे ऐं जेके माण्हू पीपल्स पार्टी में शमूलियत अख़्तियार करणु वञनि पिया उन समूरी सूरत हाल ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॿी जेका वॾी अहम ख़बर इहा आहे त एवन फील्ड अपार्टमेंट्स जेको रेफरेंस हो जंहिंमें सज़ा आई हुई नून लीग जे सरबराह मियां नवाज़ शरीफ़ साहब खे, इस्लामाबाद हाई कोर्ट नेठि उन सज़ा मां नवाज़ शरीफ़ साहब खे बाइज़त बरी करे छॾियो आहे। बाक़ी हाणे अल अज़ीज़िया स्टील मिल वारो जेको केस आहे उन में उन्हनि जी बरियत रहियल आहे ऐं घणे भाङे इम्कान आहे त कुझु ई ॾींहंनि अंदरि उहा बि थी वेंदी। ऐं अव्हांखे पहिरें अपडेट करे चुका आहियूं जेकॾहिं 8 फरवरी ते इलेक्शन थिए थी त 17 खां 21 जेको डिसंबर आहे उन ताईं नॉमिनेशन फॉर्म जमा थियणा आहिनि ऐं उन्हनि खां पहिरियां ताईं नवाज़ शरीफ़ साहब जा जेके अदालती मामला आहिनि उहे तइ थींदे नज़र अचनि पिया। सो उन ते बि पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। टियों जेको अहम मामिलो आहे तो नेठि PTI जा जेके चेयरमैन हुआ इमरान ख़ान साहब उहे पार्टी जा हाणे चेयरमैन न रहिया आहिनि ऐं अॼु जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे बैरिस्टर अली ज़फ़र उन ॿुधायो आहे त इमरान ख़ान साहब उन्हनि जी मुशावरत थी आहे ऐं इलेक्शन कमीशन जेको उन्हनि खे चयो हो त 20 ॾींहंनि जे अंदरि इंट्रा पार्टी इलेक्शन करे रिपोर्ट जमा करायो। ॿी सूरत में जेको बेट जो निशान आहे उहो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे न मिलंदो। सो उन तरफ़ हाणे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ वधे पई। छंछरु ॾहाड़े ऐलान थियो आहे त इंट्रा पार्टी इलेक्शन थींदी ऐं पार्टी जे चेयरमैन तौरु जेको आहे सो उहो जेके नवां उन जा उमेदवार अचनि पिया गौहर ख़ान साहब उन्हनि खे नामज़द कयो वियो आहे। सो इमरान ख़ान साहब ऑफिशियली तौर ते हाणे उहे पार्टी जा सरबराह न रहंदा ऐं अहिड़ा मरहला जेके आहिनि ॿियनि पार्टियुनि ते बि आया आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी कंहिं ज़माने में मखदूम अमीन फ़हीम मरूम खे जेको आहे पार्टी जो चेयरमैन मुक़ररु कयो हो परवेज़ मुशर्रफ जे दौर में। उनखां पोइ नवाज़ लीग ते बि इहे मरहला आया। पहिरें राजा ज़फ़र खे पार्टी जो चेयरमैन मुक़ररु कयो वियो, पर ताज़ो वरी पोइ ॾिठोसीं शहबाज़ शरीफ़ साहब बि थिया। सो हाणे नेठि इमरान ख़ान ॾांहुं बि इहो मामिलो आयो आहे। सो उन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर सहाफ़ी तर्ज़ निगार आहिनि जावेद लांघा साहब, उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि कोयटा मां। जावेद लांघा साहब तमामु घणी महिरबानी सर, अवां असांखे वक़्तु ॾिनो। ऐं जीअं जीअं इलेक्शन जा ॾींहं वेझा अचनि पिया तोड़े जो कुझु धुरियूं जेके आहिनि अञा सरगर्म आहिनि त इलेक्शन 8 फरवरी ते न थिए ऐं अॼु हिकिड़ी दरख़्वास्त बि दाख़िल थी आहे इलेक्शन कमीशन में त चूंड न करायो। बहरहाल असीं पुरुमीद आहियूं त इलेक्शन थिए ऐं उमेद आहे त उहा थींदी। चीफ जस्टिस साहब बि चयो आहे त उहा पथर ते लकीर आहे। सो उन करे पाण चयो पिया त जीअं जीअं ॾींहं वेझा अचनि पिया पॉलिटिकल सरगर्मियूं तेज़ थियनि पियूं, काफ़ी डेवलपमेंट्स अॼु बि थियूं आहिनि, उन ते अव्हांजो तजियो मालूम कंदासीं। सभ खां पहिरें पाण अची वञूं पाकिस्तान पीपल्स पार्टी योम तासीस पाण पहिरें बि ॻाल्हायोसीं त उहो कोयटा में करणु वञे पई। सुभाणे अयूब स्टेडियम में जलसो बि थिए पियो। कीअं बि ॾिसो जेका ओवरऑल सूरत हाल आहे, आसिफ अली ज़रदारी साहब बिलाल भुट्टो ज़रदारी साहब उते पहुतल आहिनि ऐं इम्कान इहो पियो ॾेखारियो वञे त के जेके अहम शख़्सियतूं आहिनि उहे पीपल्स पार्टी में शमूलियत बि करे सघनि थियूं। सो कीअं आहे समूरी सूरत हाल सर उते कोयटा में? महिरबानी नसीर साहब, कोयटा में बाक़ायदा काफ़ी सालनि खां पोइ हिकिड़ी फेस्टिविटी आहे। पीपल्स पार्टी
वो क्रिएट करण में कामयाब रही है। छाकाणि पीपल्स पार्टी जेका आला क़यादत है, राशिद अली ज़रदारी, चेयरमैन बिलावल भुट्टो मौजूद हैं। तकरीबन पीपल्स पार्टी जेका सीनियर क़यादत आहे उहा गुज़िरियल ॾींहं खां कोयटा में मौजूद आहे ऐं मॉनिटर करे रही आहे जेके बि उन्हनि जी एक्टिविटीज़ रिथियल आहिनि 1-2 ॾींहंनि में। सुभाणे जलसो आहे, क्लाइमेक्स हूंदो उहो पीपल्स पार्टी जे एक्टिविज़म जो में तासीस आहे उते ज़ाहिर तकरीरूं हूंदियूं ऐं शमूलियतनि जा बि इम्कान आहिनि। त मजमूई तरह पीपल्स पार्टी जेको आहे बलूचिस्तान जी कैपिटल खे जेको आहे हिकु मर्कज़ तौरु ऐं इलेक्शन जी 2024 जेका लॉन्चिंग पैड तौरु इस्तेमालु था कनि पिया ऐं जेका एक्टिविटी आहे उहो क्रिएट करण में कामयाबु थी विया आहिनि। छाकाणि जो वेझड़ाई में सवाइ जेके हितां जूं लोकल कुझु पार्टियूं आहिनि उन्हनि खां सवाइ का वॾी एॾी एक्टिविटी न थी ऐं पीपल्स पार्टी हिनखे काफ़ी संजीदा बि वरितो आहे। इन करे सॼी पार्टी मर्कज़ी क़यादत सभई जेके आहिनि पंहिंजूं एनर्जीज़ हुन में विझी रहिया आहिनि ऐं मीडिया सां हिकिड़ो कंप्रीहेंसिव कोऑर्डिनेशन आहे जेको असां गुज़िरियल ॾींहुं नवाज़ शरीफ़ ऐं हुनजी मुस्लिम लीग अचण जे करे नज़र न आयो, पर पीपल्स पार्टी काफ़ी कंप्रीहेंसिवली हिननि सभिनी पासनि खे कवर थी करे पई ऐं सुभाणे जेको जलसो आहे उहो ज़ाहिर आहे हिकिड़ी जेका नई शुरूआत हूंदी ऐं जीअं पाण अॻु बि ॻाल्हाए चयो त पीपल्स पार्टी पंहिंजा कार्ड अञा ताईं लिकियल रखिया आहिनि ऐं सुभाणे खां उहे कार्ड ज़ाहिर थियणु शुरू थींदा। इम्कान आहिनि त काफ़ी शमूलियतूं बि थींदियूं या हिकिड़ा अलायंसिस जेके आहिनि बलूचिस्तान जे हद ताईं उन्हनि जा बि हिकिड़ा डायरेक्शन सेट थींदा। त PPG बलूचिस्तान में हिकिड़े सम्झो त काफ़ी वॾे हफ़्ते खां पोइ रिवाइवल लाइ हिकिड़ी भरपूर जेका आहे असांखे एक्टिविटी नज़र पई अचे। सही ऐं बिल्कुलु अवां सही था चओ त चूंड सरगर्मियुनि जी जहिड़ो का शुरूआत ई पीपल्स पार्टी बलोचिस्तान मां कोयटा में करे पई। ॿिया वर्कर कन्वेंशन त हू ख़ैबर पख्तूनख्वा में करे आया, पूरो हफ़्तो बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब उते हुआ ऐं बिल्कुलु अवां हिकिड़ी ॿी बि ज़बरदस्त निशानदेही कई त नवाज़ शरीफ़ साहिब जॾहिं आया त उहो ॾिठोसीं त हिकिड़ो त उन्हनि पंहिंजे पाण खे इलेक्टेबल्स ताईं महदूद रखियो, कंहिं कारकुन सां उहो न मिलिया, न को वर्कर कन्वेंशन थियो, न को कारकुननि सां उन्हनि पंहिंजो ॻांढापो मज़बूत करण जी कोशिशि कई। एतिरे ताईं जो मीडिया टॉक बि उन्हनि न कई, मीडिया खे बि पाण खां परे रखियो। उनजी निस्बत जेकॾहिं पीपल्स पार्टी ही एक्टिविटी ॾिसूं था हिकिड़ो पॉलिटिकल जलसो आहे जंहिंसां जीअं असीं बार बार चवंदा आहियूं त पॉलिटिकल पार्टियुनि खे आवाम सां रुजू करणु खपे बार बार। सो पीपल्स पार्टी उहो ई रस्तो अख़्तियार करणु वञे पई जो सम्झो पिया त इलेक्शन में उनजो उन्हनि खे फ़ाइदो थींदो। हिकिड़ो जेको कल्चर आहे न उन्हनि जो बि हिकिड़ो डिफरेंस आहे। मुस्लिम लीग जो जेको कल्चर अपब्रिंगिंग आहे द पॉलिटिकल पार्टी उहो एंटायरली डिफरेंट आहे। पीपल्स पार्टी जी जावेद लांघा साहब सां शायदि असांजो हिकिड़ो राब्तो आहे उहो कटिजी वियो आहे। असां कोशिशि कंदासीं त ॿीहर उन्हनि सां असांजो राब्तो थी सघे ऐं इहा शइ बाक़ाइदा नोट कई वई हुई ऐं नोटिस में आई हुई त नवाज़ शरीफ़ साहब जेके आहिनि ऐं सभिनी पॉलिटिकल पार्टियूं असां लाइ क़ाबिल एतिराम आहिनि ऐं असीं बार बार उन्हनि खे चवंदा आहियूं त जेतिरो थी सघे, छाकाणि त इहे पॉलिटिकल पार्टियुनि जा ई नारा हूंदा आहिनि त ताक़त कसर चश्मा अवाम है ऐं वोट को इज़त दो। पोइ जॾहिं मौक़ो अचे थो त पोइ हू उन आवाम न ॾिसण जी बदिरां हू कुझु ॿियनि क़ुवतुनि न ॾिसणु शुरू करे छॾींदा आहिनि, इलेक्टेबल्स ते भाड़णु शुरू करे छॾींदा आहिनि, ताक़तवर धुरियुनि ते भाड़णु शुरू करे छॾींदा आहिनि, जंहिंखां पोइ असांखे बार बार इहो नज़र आयो जेको पॉलिटिकल स्पेस आहे उहो ॾींहों ॾींहुं घटि थींदो पियो वञे ऐं पॉलिटिकल जेके पार्टियूं आहिनि माण्हुनि जो उन्हनि सां जेके कनेक्शन कटिजे थो त ज़ाहिर पॉलिटिकल पार्टियूं बि कमज़ोर थियनि थियूं, जमहूरियत बि कमज़ोर थिए थी ऐं जेको पोइ ॿियूं धुरियूं आहिनि उन्हनि खे हिकिड़ो मौक़ो मिली थो वञे सियासत में मुदाख़लत जो या मुल्क जा जेके मामला आहिनि उन्हनि में अचण जे हवाले सां। सो नवाज़ शरीफ़ साहब जे दौरे दौरान इहा खोट महसूस थी हुई त न उहे कारकुननि सां मिलिया बलूचिस्तान जे दौरे दौरान ऐं न ई जेको आहे उन्हनि मीडिया सां क्या ॻाल्हि ॿोल कई, जेको कुझु थियो ॼण त हिकिड़ो ॻुझ ॻोह में उहो थियो ऐं ॻुझ ॻोह वारियूं सरगर्मियूं ज़ाहिर आहे छो थींदियूं आहिनि उहो सभिनी खे अंदाज़ो आहे। शायदि उन्हनि खे डपु हो त जॾहिं उहे मीडिया सां मिलंदा त माण्हू उन्हनि खां खोड़ सारा सवाल कंदा इलेक्टेबल्स जे हवाले सां वेठो। जी जावेद लांघा साहब, मूं इहो ई पियो चयो त जीअं बिल्कुलु हिकिड़ी निशानदेही कई ॿिनि पार्टियुनि जे नज़रियनि जे हवाले सां या बिहेवियर जे हवाले सां ॿुधायो पियो त उहो कीअं रहियो आहे नून लीग जो ऐं पीपल्स पार्टी जो। हा नज़ीर साईं जलसा जे आसपास इन करे हिते थोरा सिक्योरिटी एपरेटस जामर वग़ैरह आहिनि, पॉसिबिलिटी आहे अहिड़े क़िस्म जी करप्शन ऐं आवाज़ जी। मूं इहो पियो चयो त ॿिन्ही पार्टियुनि जो कल्चर आहे उहो बि डिफरेंट आहे। इन करे जीअं ई पीपल्स पार्टी आई आहे त हिकिड़ो डिफरेंट मैसेज बलूचिस्तान जे सभिनी हल्कनि ॾांहुं अवामंदास ॾांहुं ऐं हुनजी जेका इंटरेक्शन आहे मुख़्तलिफ़ लेवल्स ते हुनजी इंगेजमेंट जो तरीक़ो जेको आहे उहो डिफरेंट आहे ऐं असांखे अॼु खां उहो नज़र अची रहियो आहे। सुभाणे बि हुननि जो जलसो आहे ऐं 2 डिसंबर ते चेयरमैन जी जेका प्रेस कॉन्फ्रेंस आहे ऐं उनखां अॻु में जेके मीटिंग्स थींदियूं मुख़्तलिफ़ जेके हिते पार्टियूं आहिनि, इलेक्टेबल्स आहिनि, अलायंसिस आहिनि, त मुंहिंजे ख़्याल में पीपल्स पार्टी पंहिंजो हिकिड़ो वॾो क़िस्म जो प्लान खणी आई आहे
जेको अॻिते हली बलूचिस्तान जी जेका इलेक्शन आहे या मुल्क जी जेका सॼी इलेक्शन आहे उन ते असरअंदाज़ थींदो ऐं उन सॼी क़यादत जो अचणु उनखे सीरियस वठणु रिवाइवल उन मां लॻे थो त उन्हनि वटि काफ़ी कार्ड्स आहिनि जेके ईंदड़ ॾींहंनि में असांखे शो थींदे नज़र ईंदा ऐं पीपल्स पार्टी जेका आहे बलूचिस्तान में ॿीहर पंहिंजा जेके आहिनि इनरोड्स आहिनि उहे ठाहिण शुरू सही ऐं जावेद साहब इन ते बि बार बार बहस थियो आहे अव्हांजा व्लॉग बि ॾिठा आहिनि कुझु प्रोग्राम बि असां बि कया आहिनि त काफ़ी हंधनि ते ईअं ईंदे बलूचिस्तान पंहिंजो पंजाब जी सूरत हाल असांखे क्लियर नज़र अचे पई छा पियो थिए सिंध में बि ईअं आहे पर कोयटा जो जेके आहिनि इहे बलूचिस्तान जो चऊं क़ौमी असेंबली जो 16 तक़रीबन ग़ालिबन सीटूं आहिनि उहे ऐं कराची में उहे 14 सीटूं जेके 2018 जी चूंड में मिलियूं हुयूं MQ पंहिंजो PTI खे उन्हनि ते असल ॿुधाए पियो त मुक़ाबिलो थियणो आहे सो इहे जेके 16 सीटूं आहिनि कीअं था ॾिसो उन्हनि ते पीपल्स पार्टी बि हथ पेर हणे पई कुझु इलेक्टेबल्स जेके आहिनि नून लीग में बि अची चुका आहिनि सो त ज़ाहिर असल झेड़ो त आहे ई उन ते न पॉलिटिकल झेड़े जी ॻाल्हि पिया कयूं बिल्कुलु उन ते हाणे इलेक्टेबल्स जो जेसि ताईं सुवाल आहे त हिकिड़ो वॾो नंबर जेको आहे उहो बाप पार्टी जो जन अॻु में बि खटियो ऐं बाप पार्टी जा जेके इलेक्टेबल्स आहिनि उहे जेके बाख्तियार धुरियूं रहंदियूं आहिनि जेके फ़ैसिला कुन रोल हूंदो आहे पाकिस्तान जी सियासत में उन्हनि खे बि घणो वेझा रहिया आहिनि इन करे इहो ख़ुदि मैसेज हिकिड़ो ईअं वियो हो त शायदि जेका बलूचिस्तान जी जेका ईंदड़ सरकार आहे उहा उन पासे वेंदी पर हाणे सियासत में सभु शयूं हथ में न हूंदियूं आहिनि जेसि ताईं पार्टियूं पंहिंजा समूरा कार्ड खेॾी नथियूं वठनि या इस्तेमालु नथियूं कनि त तेसि ताईं इहो नक्शो जेको आहे चित्रण जेको आहे उहो हथ में न हूंदो मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त जेकॾहिं जीअं लेवल प्लेइंग फील्ड जी ॻाल्हि थी कजे बराबरी जी ॻाल्हि थी करे उहा जेकॾहिं मिली पीपल्स पार्टी खे त पीपल्स पार्टी बलूचिस्तान में जेके बलूचिस्तान जा माण्हू आहिनि लीडरशिप पॉलिटिकल पार्टी उन्हनि खे काफ़ी वेझो आहे हिकु त कल्चर ऐं ॿियो पीपल्स पार्टी जहिड़े नमूने सां माण्हुनि खे एड्रेस कंदी आहे पर्सनली उहो पिणु मुस्लिम लीग खां ऐं ॿियनि पार्टियुनि खां डिफरेंट आहे हिकिड़ी क्लोज़नेस वेझड़ाई जेका कल्चर जी टाइज़ आहिनि हिस्टोरिकल उन्हनि जे करे माण्हू वेझड़ा सम्झंदा आहिनि हमेशह पीपल्स पार्टी जी क़यादत ॾांहुं जेकॾहिं उहा फ्रीडम मिले थी ऐं तमामु घणी मुदाख़लत न आहे कोई अहिड़ो एब्सोल्यूट मैसेज न आहे त हर सूरत में जेको आहे उहो नवाज़ लीग ॾांहुं या ॿी कंहिं पार्टी ॾांहुं वञणी आहे ऐं थोरो बि जेकॾहिं बराबरी वारो मैदान मिलियो त पीपल्स पार्टी में एतिरो पोटेंशियल आहे जो बलूचिस्तान जे हद ताईं मां घटि में घटि हथमी तौरु चई सघां थो त काफ़ी जेके आहिनि उते अॻिभरायूं उन्हनि लाइ थी सघनि थियूं ऐं ॿियो गेम ऑफ फ्यू डेज़ जीअं मूं तव्हांखे ॿुधायो 3-4 ॾींहंनि में जेकॾहिं सुभाणे को शमूलियत जो या ॿिए ॾींहुं को अहिड़ो सिलसिलो अची थो वञे इहो नक्शो क्लियर थी वेंदो ऐं लॻे थो जॾहिं पीपल्स पार्टी हिन खे संजीदा वठे पई हिन पहिरें बलूचिस्तान खे हुकूमत ठाहिण लाइ या जेके मैसेजिस आहिनि त काफ़ी टफ मुक़ाबिलो हूंदो ऐं ॿई पार्टियूं जेके आहिनि पंहिंजूं संगूरियूं जेके एनर्जीज़ आहिनि उन में इस्तेमालु कंदा ऐं ईज़ी न छॾींदा ऐं बलूचिस्तान जेको आहे उहो बिल्कुलु हिकिड़ो माना हिकिड़ो कॉम्पिटिशन जो मैदान जन ॿिन्ही पार्टियुनि लाइ शुरू सां ई थी वियो आहे अञा ताईं उहा गेम त घणी परे आहे पर हिननि गेम ऑन करे छॾी आहे हिते बलूचिस्तान जी हद ताईं ऐं बिल्कुलु जीअं मां चयो पिया त जेकॾहिं सुभाणे हुन जलसे में 4-8 या केॾा 12 अहिड़ा इलेक्टेबल्स वरी पीपल्स पार्टी में अची था वञनि त वरी ॼण हिकिड़ो हवा घुलणु शुरू थी ईंदी या हिकिड़ो मैसेज इहो ॼण त अचणु शुरू थींदो उन्हनि माण्हुनि हथ में बि पीपल्स पार्टी बि अचे पई लेवल प्लेइंग फील्ड मिले पई सो उनजो बि पीपल्स पार्टी खे वरी इलेक्शन ताईं हिकिड़ो सम्झो पिया त फ़ाइदो थींदो बिल्कुलु थींदो आहे एक्टिविज़म जेको हूंदो आहे पॉलिटिकल उहो ज़ाहिर आहे बेनिफिट ॾींदो आहे बूस्ट मिलंदो आहे पार्टी खे हर तरह सां मिसाल 3-4 जी जेका ॾींहं फोकस हूंदी मीडिया त ज़ाहिर आहे मीडिया में डिस्कस थींदी पीपल्स पार्टी जी क़यादत थींदी इंटरव्यूज़ जी स्पीचिस मौक़ुफ़ डिबेट्स थींदियूं वर्कर्स जो चार्ज थींदो ऐं बलूचिस्तान में त पीपल्स पार्टी हिकिड़े टिके अरसे खां जेको 2008 खां पोइ जीअं पावर मां निकिती आहे त उन्हनि में जेको आहे असां ग्रेजुअल जेका आहे उहो डिसइंटीग्रेशन ॾिठी काफ़ी माण्हुनि छॾियो आहे इतिहास ते ऐं PP जो तंज़ीमी जेको स्ट्रक्चर आहे उहो बि कमज़ोर थियो आहे ऐं इहो त नेचुरली हूंदो आहे जॾहिं मर्कज़ी क़यादत कंहिं बि जाइ खे थोरो अटेंशन ॾींदी आहे ऐं माण्हू सां वेझड़ाई पैदा कंदी आहे त पॉलिटिकल वर्कर जेको चार्ज थींदो आहे ऐं पीपल्स पार्टी जो मिज़ाज बि ईअं आहे त जेकॾहिं क़यादत हुननि जे विच में हुजे ऐं अचे ऐं हुनखे टाइम ॾिए त वर्कर हुननि जा चार्ज थी वेंदा आहिनि मूं अॻु में तव्हांजे इन प्रोग्राम में पाण डिस्कस कयो त पीपल्स पार्टी जी डिफरेंस इहो आहे त बलूचिस्तान में पीपल्स पार्टी जी वरी बि ऑर्गेनाइज़ेशन आहे मुस्लिम लीग जी का बि ऑर्गेनाइज़ेशन कोन्हे जेके वफ़ाक़ी पार्टियूं आहिनि ईअं ई PTI जी जेका ऑर्गेनाइज़ेशन हुई मथां खां लथल हुई जेकॾहिं का ग्रास रूट लेवल ते थोरी घणी पार्टी वफ़ाक़ी जंहिंजी सुठी प्रेज़ेंस आहे
उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे ऐं उनजो इज़हार आसिफ अली ज़रदारी साहब बि कयो पंहिंजे इंटरव्यू में, जेको हामिद मीर खे उन्हनि इंटरव्यू ॾिनो उन में ॿुधायो त जेके बल्दियाती इलेक्शन थिया उन्हनि मां 9 जेके डिस्ट्रिक्ट्स आहिनि उन्हनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाबु थी आई। अच्छा, जावेद लांगा साहब खां असां इहो बि सम्झण जी कोशिशि कंदासीं त जेको नवाज़ शरीफ़ साहब दौरो कयो हो उन दौरे दौरान असांखे इहा ॻाल्हि नज़र आई त संजरानी ग्रुप जेको हो बाप पार्टी में उन जेको आहे जाम कमाल जी क़यादत में नवाज़ लीग में शमूलियत अख़्तियार कई, पर बाप पार्टी में ई अञा ॾिसूं था त ख़ालिद मंगसी साहब बि उते आहिनि, अब्दुल कुदूस बज़ंजो बि आहिनि, उन्हनि जो बि हिकिड़ो मज़बूत उते ग्रुप आहे। सो उहो ग्रुप जेको आहे उहो छा पियो सोचे ऐं उहे पंहिंजी अलॻि सां हिकिड़ी शनाख़्त पंहिंजी बरक़रार रखंदा। अच्छा जावेद साहब, अव्हां खां इहो बि सम्झणु चाहींदासीं, जीअं अव्हां जा बि व्लॉग बि ॾिसूं था ऐं मुख़्तलिफ़ टॉक शोज़ में बि जेको अव्हां ॻाल्हायो पिया, अव्हां ॿुधायो त सादिक संजरानी ग्रुप जेको हो बाप पार्टी में उन शमूलियत अख़्तियार कई नून लीग में जॾहिं नवाज़ शरीफ़ साहब आयो जाम कमाल जी क़यादत में। पुठियां ख़ालिद मंगसी साहब अञा आहिनि, कुदूस बज़ंजो साहब बि आहिनि। उहो जेको ग्रुप आहे अञा बाप पार्टी जो या जेके ॿिया इलेक्टेबल्स आहिनि उहे छा पिया सोचनि, उहे पंहिंजी जेका शनाख़्त आहे बरक़रार रखंदा या उहे पीपल्स पार्टी ॾांहुं ईंदा या पीपल्स पार्टी सां का सीट एडजस्टमेंट करे सघनि था? छाकाणि त हिकिड़ो दड़ो तो खणी वई नवाज़ लीग, ज़ाहिर हुन सां इताद करणु बज़ाहिर मुश्किल थो नज़र अचे, पोइ मे बी उन्हनि खे पीपल्स पार्टी सूट करे। उहे छा पिया सोचनि सर? मां तव्हांखे हिते यादि आई, तव्हां मूंखे रिमाइंड करायो, हिकिड़ी इंट्रस्टिंग फिनामिना तव्हांखे ॿुधायां त जीअं ई नवाज़ लीग हितां विज़िट करे वई नवाज़ शरीफ़ साहब, त उन खां पोइ असांजी वरी क्यूरियासिटी में ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं। उहे साबिक़ अॻूणा जेके MPA वग़ैरह जेके हुते विया होटल में ऐं जंहिंजा नाला बि शमूलियत में रहा, त घटि में घटि 3 अहिड़ा MPA आहे जंहिंजा नाला न खणंदुसि, ज़ाहिर आहे उन्हनि जो हिकिड़े ट्रस्ट खे शटर न करणु। उन्हनि चयो त असांखे सिर्फ़ु वठी विया तव्हां सां नवाज़ शरीफ़ जी मुलाक़ात कराईंदासीं ऐं जॾहिं मुलाक़ात थी वेंदी तव्हां शमूलियत जो ऐलान कजो। उन्हनि चयो त असांखे त नवाज़ शरीफ़ सां हैंडशेक बि न कराए पियो ऐं असांजा नाला हलाया विया आहिनि। हाणे तव्हां हिन मां अंदाज़ो लॻायो त माण्हू पंहिंजी पॉलिटिकल आइडेंटिटी ऐं पंहिंजी अहमियत चाहिनि था। त हिकिड़ी मेजॉरिटी जेका आहे उन्हनि मां 6-7 माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे आउं ज़ाती तौर ते सुञाणा, त जन माण्हुनि डिनाए कयो आहे असां सां ऐं ॿियनि साथियुनि सां त असां न विया आहियूं, असांजो नालो उते हलायो वियो आहे ऐं असांजो घटि में घटि एतिरो त वेट हुजे जो लीडर असां सां वेहे 5 मिंट ॻाल्हाए या गॾिजी चांहि पीए असांजो मौक़ो ॿुधे ऐं असां धण वांगुरु ऐं माल वांगुरु जेको आहे हुन में शमूलियत न कई हुई। त हाणे तव्हां हिन मां अंदाज़ो लॻायो त बाक़ी माण्हू बि बलूचिस्तान जे, जीअं मूं तव्हांखे वैल्यूज़ जी ॻाल्हि कई, हिकिड़ी क़बाइली सोसाइटी में जेसिताईं तव्हां पर्सनल रिगार्ड नथा ॾियो कंहिंखे ऐं रिकग्नाइज़ नथा कयो शख़्सियत तौरु, त उन्हनि माण्हुनि जो जेको अचण जी शमूलियत जेका आहे उहा ॾुखी हूंदी आहे। इन करे पीपल्स पार्टी में इहो आहे त उनजी लीडरशिप जो माण्हुनि खे रिगार्ड कंदी आहे। ऐं हाणे बि असां जेका पर्सोन्स लेवल ॾिसूं था उन में इहो आहे त पीपल्स पार्टी क्लोज़ली हाईएस्ट लेवल ते उन माण्हू खे परसू थी करे। मां हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾियां जी, हाजी लश्करी रैसाणी जेको पीपल्स पार्टी जो अॻूणो सदर ऐं सेनेटर बि हो, उन सां मुस्लिम लीग वारा लाॻीतो विया आहिनि ऐं हुनखे परसू कंदा रहिया आहिनि। पोइ अञा ताईं हू उन को डिसीजन न कयो आहे। त उन लाइ पीपल्स पार्टी को 5-8 दफ़ा अटैम्प्ट कया आहिनि। इहे इम्कान बि आहिनि त जेका लीडरशिप आहे पीपल्स पार्टी जी हाईएस्ट उनखे परसू करे वापसि वठी अचे, छाकाणि जो रैसाणी ख़ानदान हिकिड़ी सिग्निफिकेंट पीपल्स पार्टी जी हिते घराणो बि रहियो आहे ऐं शख़्सियतूं बि रहियूं आहिनि। त ही माना माण्हुनि खे हाणे क्लोज़ली पर्सनली फॉलो था कनि पिया। ईअं को उन्हनि जी जेका आहे जनरल एड्रेस न आहे त टोलनि जी सूरत में अचो। त इन मां लॻे थो त कुझु न कुझु हिन वटि सीरियस प्लान आहे ऐं जिन जा तव्हां नाला खयां कुदूस बिज़न जो या जेको ॿियो ग्रुप वेठो आहे उहो बि इन्हनि ई मामलनि खे ॾिसे थो त पीपल्स पार्टी केतिरो रिगार्ड थी पई उन्हनि खे मुस्लिम लीग जे मुक़ाबले में। त सम्झो त मुक़ाबिलो सख़्तु लॻो पियो आहे ऐं सभई पार्टियूं पंहिंजा पंहिंजा एफर्ट जेके आहिनि वठनि थियूं पंहिंजो फोल्ड वधाइनि। पोइ जावेद साहब जीअं ॿुधायो तव्हां जो व्लॉग बि ॾिठो अखड़ सरदार जी ॻाल्हि पिया कयो। हा, उहे मुख़्तलिफ़ पार्टियूं ज़ाहिर पीपल्स पार्टी में रहिया, सदर बि रहिया, सेनेट में बि रहिया, उनजा भाई वरी वज़ीर आला बि रहिया, उहे वरी BNP में बि विया, मुख़्तलिफ़ पार्टियूं चेंज करे आहिनि। हाणे बि तासुर इहो पियो हलियो त मे बी या हू पंहिंजो मौलाना साहब न वेंदा, फज़लुर रहमान साहब में बि शायदि उन्हनि सां बि गॾु रहिया, त हाणे नून लीग में वेंदा या मां सम्झो था पीपल्स पार्टी उन्हनि जो अबाणो घर आहे उहा उनखे वधीक सूट थी करे रैसाणी साहब खे, असलम लश्करी रैसाणी साहब खे? ॾिसो, सूट उन्हनि खे बिल्कुलु पीपल्स पार्टी थी करे पई, छाकाणि जो रैसाणी जेको ख़ानदान आहे ख़ासि करे हाजी लश्करी उनजी पीपल्स पार्टी में तमामु घणी सुञाणप आहे, छाकाणि जो बेनज़ीर जे वॾो शहीद जो तमामु घणो क्लोज़ रहियो आहे ऐं जेको 11 अक्टूबर ते जेको वाक़ियो थियो उन में बलूचिस्तान जा जेके माण्हू शहीद थिया उहे पीपल्स पार्टी ऐं रैसाणी जा वर्कर हुआ ऐं उनजी ॿी एसोसिएशन रही आहे 18 तरमीम में आगाज़ हुकूक बलूचिस्तान जेको पीपल्स पार्टी पंहिंजे 2008 वारे दौर में पैकेज ॾिनो उन में बि लश्करी जो काफ़ी इनपुट हो, 18 तरमीम में इनपुट हो।
तो पीपल्स पार्टी जो काफ़ी क्लोज़ माण्हू रहियो आहे, जंहिंखे रिगार्ड में बि अॼु बि क़यादत जो है काफ़ी हुनखे एतिराम ऐं उन नज़र सां ॾिसे थी। ज़ाहिर आहे पॉलिटिक्स में इख़्तिलाफ़ ऐं विचाप थींदा आहिनि, पर लॻे ईअं थो त पीपल्स पार्टी जेका आहे उहा हिकु ॿिनि ॾींहंनि में हाईएस्ट एफर्ट्स जेके आहिनि वठंदी, त जीअं लश्करी रसाणी हुन सां गॾु जेको ॿ टे माण्हू हुननि जो MNA बि आहे, जेको पंहिंजो कुर्द साहब, उनखे बि जेको आहे पंहिंजे फोल्ड में शामिलु करण जी कोशिशि कंदा। कंफर्ट ज़ोन त ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी में आहे हुननि जो। बाक़ी हाणे सियासी हिकमत मिलियूं आहिनि ऐं सभु को आज़ादु आहे पंहिंजी लाइन में। हाणे असां ताईं इतला आहिनि त पीपल्स पार्टी पंहिंजूं जेके आहिनि अल्टीमेट कोशिशूं करे पई लश्करी रसाणी ऐं हुन फैमिली खे जेको आहे हुननि जो जेको जमाल रेसाणी आहे फाइटर, उहो अॻु में ई जेको आहे पीपल्स पार्टी में बाप खे छॾे शमूलियत करे चुको आहे, पर हुननि जा पाण में पॉलिटिकल डिफरेंसिस आहिनि। इन करे लश्करी ऐं नवाब असलम जेके आहिनि उहे पॉलिटिक्स में ज़ाहिर आहे वधीक मैटर था कनि पिया, त उन्हनि जे अचण सां हिकिड़ो जेको आहे उहो गेम चेंजर हूंदो उहो पार्टी लाइ वरी। ठीकु आहे जावेद साहिबु, अव्हांखे ईंदड़ ॾींहंनि में बि ज़हमत ॾींदासीं। अव्हांजी तमामु घणी महिरबानी। असांखे वक़्तु ॾियो पिया, हिते वक़्तु थी पियो ब्रेक शो, हुनजे करे पाण मोकिलायूं था। ब्रेक वठंदासीं मुख़्तसिर, ऐं उनखां पोइ जॾहिं पाण वापसि ईंदासीं, हीअ जेका समूरी सूरत हाल आहे स्पेशली बलूचिस्तान वारी, या नवाज़ शरीफ़ साहब जी बरियत आहे ऐं ख़ान साहब जेके आहिनि पंहिंजी पार्टी मां वक़्ती तौर ई सही आउट थी विया आहिनि, सो हुन ते पाण ॻाल्हाईंदासीं, पर मुख़्तसिर ब्रेक खां पोइ।